अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी। छा चाकर खान खे कोमल हितां आज़ादु कंदी, छा पंहिंजे पीउ खे हू धोखो ॾींदी, या चाकर खान इन्ही खे उन वांगुरु गेम खेॾे किथे जार में फसाए धोखो ॾींदो, या वरी होॾां जेको सांवल हाणे वॾो थी चुको आहे वॾेरो हाणे दिलावर खान जो साथ ॾींदो चाकर खान खे आज़ादु कराइण जे लाइ, या वरी अकबर खान खे चवंदो त इन्ही खे तूं काबू करे छॾ। आख़िर हाणे छा थींदो छा न थींदो, सॼी वीडियो जी अपडेट हिन नंढिड़े वीडियो में ॾींदासीं। इनखे आख़िर ताईं ॾिसी उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा हलूं था अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों, जेको चाकर खान आहे उहो त हाणे वरी गेम खेॾे रहियो आहे। हाणे कोमल खे पंहिंजे इश्क में फसाईंदो ऐं उन जे हथां ई पाण खे तो आज़ादु कराईंदो, जीअं हू पंहिंजे पीउ जी नज़रनि मां किरी पवे। ऐं पोइ कोमल खे चवंदो मुंहिंजो बि तोखां मां बदिलो वरितो आहे, जीअं तूं मूंसां कयो हुयो, थी सघे थो तूं सोणी खे बि वठी वञे। फ़िलहालु इहो चाकर खान हिते क़ैद हूंदो ऐं इन्हनि जो इश्क हलंदो रहंदो पाण में डेली। होॾां हाणे अकबर खान खे सांवल चवंदो तूं क़ैद कयो आहे चाकर खान खे, पर इहो भलो तूं न कयो आहे। बहरहाल हाणे हिन जग जो वॾेरो मां आहियां, मुंहिंजो हुकुम हलंदो ऐं मुंहिंजे हुकुम जे ख़िलाफ़ु कॾहिं न वेंजां।